सिंधी जुमला ठाहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी जुमला पढ़ण। अचो सिंधी जुमला पढ़ो। फीथो फिरे थो, फणी फणी ॾे छोकर। आरिफ सुठो छोकर आहे। अचो त सिंधी लिखूं सिखूं। सिंधीअ खे कुझु अहिड़ा अखर आहिनि सिंधीअ जा जेके लफ़्ज़ में हिकु जहिड़ा लिखिबा आहिनि, जीअं लामा, खेया, गाफ़ा, ॻेया, घेया, ङेया। इहे छह अखर आहिनि जंहिंजी ॿी हिकु लफ़्ज़ में हिकु जहिड़ी थींदी आहे। हीअ अलफ़ सिट ते लिखी हीअं कबुसि त हीउ ग़ुलाम थी वियो। हीअ अलफ़ सिट ते लिखी ऐं सिट जे मथां गेल हीअं कबो ऐं हिकिड़ी मथां लिकड़ी बसि त खे थी वेंदो। अलफ़ लिखी सिट ते हीअं आणे ऐं मथां ॿ लीकूं ॾिबसि त गाफ़ थी वेंदो। अलफ़ सिट ते लिखी हीअं करे ऐं मथां ॿ लीकूं मिलाए ऐं हेठां ॿ टुका ॾिबा त ॻे थी वेंदो। अलफ़ लिखी ऐं सिट जे मथां छिके पोयां हे मिलाए ऐं मथां ॿ लीकूं ॾिबसि त घे थी वेंदो। अलफ़ लिखी ऐं ॿ लीकूं मथां ॾेई सिट जे मथां छिके ऐं ॿ टुका ॾिबसि त ङे थी। इन्हनि जी छहनि अखरनि जी लिखाई जेका थींदी आहे उहा कुंड ते थींदी आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी जुमला ठाहियो।